जी ओके। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुसन अब्बास इन वक्त जामशोरे में मौजूद आया। असां इन वक्त जिते बीठा आहियूं हीअ आहे 7 डेवलपमेंट अथॉरिटी जो मास्टर प्लान। इन पासे इन मास्टर प्लान में छा थियो आहे जो सीशन कोर्ट जे साम्हूं ऐं SSP ऑफिस जे विच ते अहिड़ो कीमती प्लाट आहे, गवर्नमेंट जी कीमती हिकिड़ी मिल्कियत आहे जेका बिल्डरनि खे ॾिनी वई आहे ऐं उन्हनि 7 डेवलपमेंट अथॉरिटी सां साज़बाज़ करे हिन बिल्डरनि जेको आहे सो उहा मिल्कियत पंहिंजे नाले करे ऐं हाणे उन ते कंस्ट्रक्शन करे अरबे रुपया कमाइण था चाहिनि ऐं गवर्नमेंट जी सरकारी ज़मीनुनि जी भींग थी रही आहे। हीअ जेको आहे कब्ज़ो इनखे 7 डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे उन जे रिटायर या अॻूणनि कामोरनि गॾिजी करे गठजोड़ सां हीअ जेको प्लाट आहे जंहिंजी क़ीमत अरबे रुपयनि में आहे ऐं हीअ गवर्नमेंट जो आहे। हीअ प्लाट जेको आहे कम्यूनिटी सेंटर लाइ रखियो वियो हुयो ऐं पब्लिक पार्क जे लाइ रखियो वियो हुयो त जीअं हिन में जेको आहे सो हिते पब्लिक पार्क बि ठहे, कम्यूनिटी सेंटर बि ठहे ऐं हीअ जेको आहे सो आवाम जे भलाई जे लाइ हीअ प्लाट कमु अचे। हीअ जामशोरे में वॾी अहम जॻह ते प्लाट मौजूदु आहे जिथे बिल्डरनि गॾिजी करे ऐं वॾी चालाकीअ सां इंतिहाई हिकिड़ी होशियारीअ सां जे सॼी सिंध में ज़मीनुनि जी भींग थी रही आहे। ईअं ई हीअ बिल्डर जेको आहे हिन वक़्तु हिन असांखे इहा ख़बर पई आहे त कुझु अफ़गानिस्तान जा माण्हू बि हिते सॾे अची विहारिया आहिनि ऐं उन्हनि खे हीअ ज़मीन विकिरो करे थो ॾिए। पाकिस्तान जे कानून में त कंहिं ॿिए गैर मुल्कीअ खे त ज़मीन ॾियणी ई कान्हे का, त हीअ ज़मीन कीअं ॾेई रहिया आहिनि। कुझु माण्हू कोर्टुनि में बि विया आहिनि, वञनि पिया। हिते जा जेके सोशल ऐं समाजी माण्हू आहिनि जामशोरे जा उहे इन ते इलाही परेशान आहिनि, उन्हनि खे इलाही उल्को आहे त हीअ जेका ज़मीन आहे जेका बिल्डर कंहिं तरीक़े सां हथाइण थो चाहे पियो, हुन ते कंस्ट्रक्शन कई आहे, हुन ते जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ो ढांचो बीहारियो आहे कब्ज़े करण लाइ, उनखे क़ाबू करण जे लाइ, मज़बूत करण जे लाइ उहो कब्ज़ो हिते मौजूदु आहे। ऐं जामशोरो ज़िले जे SSP साहिब खे, जामशोरो ज़िले जे मोज़िज़ अदालतुनि खे ऐं जामशोरो ज़िले जी जेका इक़्तिदारी जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे मां इहा गुज़ारिश थो कयां त हीअ जेको आवाम जे लाइ रखियो वियो हुयो प्लाट, जेको पब्लिक जे लाइ रखियो वियो हुयो, उन जी जेका भींग थी रही आहे, ख़ुदा इन भींग खे रोकियो वञे ऐं हिन बिल्डर खे मना कई वञे, रोकियो वञे त हिन तव्हां जेको आहे कब्ज़ो ख़तमु करे ऐं हीअ कब्ज़ो जेको आहे हीअ ख़तमु करे हिन खे रिमूव करे हिन ते अवामी पार्क ठाहियो वञे ऐं हिन ते कम्यूनिटी सेंटर ठाहियो वञे त जीअं माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजा जेके आहिनि ॾुख सूर ऐं हिते जेको आहे सो उहे प्रोग्राम करे सघनि। ऐं उमीद थो कयां ज़िले नोश हिन जे जेको आहे सो जामशोरे ज़िले जे क़यादत हिन खां इंतिज़ामिया खां त हिन खे रिमूव करे ऐं जामशोरे माण्हुनि जा जेके सियासी समाजी माण्हू आहिनि उन्हनि खे जेका फ़िक्र आहे उनखे ख़तमु कंदी।